पहुचाईंदासीं। हाणे आउं माइक डॉक्टर साहब जे हवाले थो कयां। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समूह साहब उहे पंहिंजो ख़िताब कंदा। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समूह साहब हिफ़ज़हुल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि व मन इक्तदा बिहदिही इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फ़दऊहु बिहा वज़रुल्लज़ीन युल्हिदून फ़ी अस्माइही सयुजज़ौन मा कानू यामलून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सभ खां पहिरियां ई असांजे जद्दे शहर सां तालुक़ रखंदड़ सिंधी असांजा दोस्त ऐं भाइर उन्हनि जो थोराइतो आहियां, जेके सिर्फ़ु मूंखे न बल्कि जेके बि सिंध जा उलमा हिते अचनि था उन्हनि खे मौक़ो ॾियनि था जो तव्हां सां कम्यूनिकेट कनि, इंटरेक्ट कनि, पंहिंजा ख़्यालात तव्हां ताईं पहुचाइनि ऐं जेकॾहिं तव्हांजे ज़हन में के अशकालात हुजनि त उन्हनि खे दूर करण जी कोशिशि कनि। इहो सिलसिलो तमामु पुराणो आहे। तव्हां मुंहिंजा काफ़ी दोस्त नवां हूंदा। मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम 2007 में जालियात में थियो। उन खां पोइ 2008 में जालियात में मुंहिंजो प्रोग्राम थियो। मोहतरम साईं महबूब रहमान ख़ुश्क साहब अल्हम्दुलिल्लाह उन वक़्तु बि मूंसां गॾु ई स्टेज ते मौजूदु हुयो ऐं उन ई साल जालियात में अल्लाह ताला जे फज़ल करम सां मूं अंग्रेज़ी में 20 मिनट ख़ुतबो ॾिनो हो, हाउ टू वेलकम रमज़ान। ऐं इहा बि अल्लाह जी महिरबानी आहे, रब सादत नसीब कई। 4 फिलिपाइन जा रहण वारा उन खां पोइ मुस्लमान थिया। यकीनन उहे अॻु में ई मुतासिर हूंदा, पर अल्लाह ताला इहा सादत मूंखे नसीब कई जो उन्हनि खे कलमे शहादत पढ़ायमि। उन खां बाद में वरी 2014 में जालियात में अचण जो मौक़ो मिलियो। वरी गुज़िरियल साल 2024 में अल्हम्दुलिल्लाह अचण जो मौक़ो मिलियो ऐं हीउ मुंहिंजो 5हों दफ़ो आहे। बहरहाल इंतिहाई मूंखे ख़ुशी थिए थी त असांजा सिंधी दोस्त जेके आहिनि पंहिंजे मुल्क खां परे हिते दीन जे पैगाम खे आम कनि पिया ऐं सिर्फ़ु दीन जो पैगाम न बल्कि असां सभिनी खे गॾिजी वेहण जो मौक़ो बि फ़राहम कनि था। इहा हिननि जी वॾी महिरबानी आहे। अल्लाह ताला इन्हनि दोस्तनि खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए ऐं रब्बुल आलमीन इन्हनि खे साबित क़दमी अता फ़रमाए। उन खां पोइ आउं पंहिंजे मौज़ू ते अचां थो। मूं जेका आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई इहा क़ुरान मजीद जी 7 नंबर सूरत सूरह अल आराफ़ जी आयत आहे ऐं इन में अल्लाह ताला हिकु वॾी हक़ीक़त बयानु कई आहे, तमामु वॾी हक़ीक़त। ईअं चइजे त मुसलमाननि जो वॾो तबिको इन ई शइ खां दूर आहे बल्कि उनखे सम्झी बि कोन सघियो आहे। उहा शइ कहिड़ी आहे त अल्लाह ताला जा सभई नाला इंतिहा दर्जे जा सुहिणा आहिनि। फरमायाई व लिल्लाहिल अस्माउल हुस्ना। जेके दोस्त अरबी ग्रामर ॼाणनि था, अरबी वरी अज़ीम ज़बान आहे, वरी उन जे अंदरि गहराई आहे। ज़बर ज़ेर सां वॾा फ़र्क़ थी वेंदा आहिनि। तनवीन माना डबल ज़बर या डबल ज़ेर या पेश लॻण सां बि मानाऊं तब्दील थी वेंदियूं आहिनि। हिते अल्लाह ताला लिल्लाह जो जेको लफ़्ज़ आहे उन में जार ऐं मजरूर जी तक़दीम आहे। रब उनखे पहिरीं आंदो आहे।
माना छा थींदी त अल्लाह जे लाइ ई सभ खां सुहिणा नाला आहिनि के ॿिए जे लाइ न। जॾहिं तख़सीस थी वेंदी, जार मजरूर जी तक़दीम थी वेंदी, त उहा ख़ासि माना करे थी के ॻाल्हि खे। वलिल्लाह माना सिर्फ़ अल्लाह जे लाइ ई आहिनि, ई जो लफ़्ज़ लॻाइणो पवंदो। अल अस्माउल हुस्ना, सभ खां बहितरीन सुहिणा नाला। अल्लाहु अकबर। अॼु वई असां मुस्लमान भाइरनि खां पुछूं त असांखे अल्लाह जा सुहिणा नाला मालूम आहिनि, उन्हनि जी माना मफ़हूम मालूम आहे? तव्हां जेकॾहिं एनालिसिस कंदो त दावा सां चवां थो 99% माण्हुनि खे ख़बर कोन्हे। 99% माण्हुनि खे। हालांकि मुंहिंजो जुमिलो यादि रखो, अल्लाह जी मारिफत जो सभ खां वॾो ज़रियो अल्लाह जा सुहिणा नाला आहे। रब जा सुहिणा नाला तव्हां सम्झी वियो, दिलि में अल्लाह जी मोहबत पैदा थींदी, कुर्बत पैदा थींदी, अल्लाह सां तव्हांजो ॻंढापो थींदो, रब सां तव्हांजी वेझड़ाई थी वेंदी। उहो दुनिया में बि उसूल आहे न। तव्हांखे जेकॾहिं ॿुधायो वञे त फलाणो माण्हू यार वॾो सखी आहे, रहमदिल आहे, नेक सीरत आहे, केर बि हुजे, पर तव्हांजे दिलि में उनजे लाइ मोहबत इज़त जा जज़्बात पैदा थींदा। जॾहिं इहे सिफ़तूं तव्हांखे माण्हू जे बारे में ॿुधंदा आहियो त अल्लाह जी जेका मारिफत आहे उनजो सभ खां वॾो ज़रियो अल्लाह जा सुहिणा नाला आहे। ऐं रब जी मारिफत केतिरे क़दुरु अहम आहे, ऐं सही बुखारी जी हदीस ॿुधाईंदो आहे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे आख़िरी दौर में मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु खे यमन मोकिलियो दावत ऐं तबलीग जे लाइ। पाण फरमाइनि था, मुआज़ तूं अहले किताब क़ौम वटि वञी पियो, हाणे तोखे हुते दीन जी दावत पेश करणी आहे। ऐं इहा जेका दावत आहे दीन जी, इन में बि यादि रखो तरतीब आहे। हर शइ खे पंहिंजे मक़ाम ते रखियो वेंदो। तरतीब खे तव्हां उल्टायो या डिस्टर्ब कयो त नतीजा उबता निकिरंदा। अल्लाह जे नबी हिन हदीस में तरतीब ॿुधाई। पाण फरमाइनि था, जॾहिं तूं यमन वञी, सभ खां पहिरीं उन्हनि खे अल्लाह जी तौहीद जे तरफ़ दावत ॾे, अकेले अल्लाह जी इबादत। हर पैगम्बर तव्हां ॾिसो सभ खां पहिरियां ई अल्लाह जी तौहीद जी तरफ़ सॼो आहे। अल्लाह जो प्यारो पैगम्बर जे मुआशरे में मबूस थियो, शराब नोशी बि हुई, व्याजखोरी बि हुई, ज़िना बि हो, क़त्ल गारत, हक़ खाईंदा हुआ, मिसकिननि ते ज़ुल्म कंदा हुआ। लेकिन अल्लाह जे नबी फ़िलहाल उन्हनि सभिनी मसाइल खे हिकु तरफ़ रखी सभ खां पहिरीं अल्लाह जी सुञाणप कराई। अल्लाह जी सुञाणप थी वेंदी, तव्हां ॿियनि खे बि सुञाणी वेंदो। रब जी सुञाणप न थी, तव्हां ॿियनि खे सुञाणी कोन सघंदो। तौहीद मास्टर स्ट्रोक आहे, माना हलचल पैदा करे थी। पहिरियों नुक़्तो आहे, ॾिसो नूह अलैहिस्सलाम 950 साल मुआशरे में ॿियूं बुरायूं बि हुयूं, पर सिर्फ़ु अल्लाह जी तौहीद बयान कई। तव्हां क़ुरान खोले ॾिसो, सूरह नूह में, शोरा में, आराफ में, हुद में नूह अलैहिस्सलाम जी दावत जो अल्लाह ज़िक्र फरमायो आहे। 950 साल अल्लाह जो प्यारो पैगम्बर सिर्फ़ ऐं सिर्फ़ु तौहीद बयान कंदो रहे, पंहिंजे रब जी सुञाणप कराईंदो रहे। त पाण फरमाइनि था, मुआज़ अहल किताब वटि वञी पियो, सभ खां पहिरियां ई उन्हनि खे ॿुधाए त अकेली अल्लाह जी इबादत कर। अॻिते जेके लफ़्ज़ आहिनि, फ़इज़ा अरफ़ुल्लाह, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, पोइ जॾहिं अल्लाह खे सुञाणी वठनि, अल्लाह जी मारिफत हासिल करे वठनि, फ़अख़बिरहुम बिअन्न अल्लाह फ़रज़ अलैहिम ख़म्स सलवातिन फ़ी यौमिहिम व लैलतिहिम। अल्लाह, जॾहिं रब खे सुञाणी वठनि त पोइ ॿुधाइजां, अल्लाह तव्हां ते नमाज़ ॾींहं राति में 5 वक़्त फ़र्ज़ कई आहे। अॻिते ज़कात जो ज़िक्र आहे, पर इहे शयूं बाद में। पहिरियां ई अल्लाह जी तौहीद, रब जी सुञाणप, पहिरियां ई रब जी सुञाणप, अल्लाह खे सुञाणनि। अॼु ॾिसो दुनिया पूरी जे अंदरि हिकु उहो तबिको आहे जेको रब जी ज़ात जो मुनकिर आहे, एथीस्ट, मञनि ई कोन था। काइनात इतफ़ाक़ सां पैदा थी वई आहे,
अचानक पैदा थी वई आहे। अल्लाह जा बानो, बिग बैंग थ्योरी तव्हांखे चवे थी त ओचितो वॾो धमाको थियो ऐं काइनात वजूद में आई, पर दुनिया में कॾहिं ईअं थियो आहे जो धमाकनि खां पोइ ऑर्डर पैदा थिए, डिसऑर्डर न थिए? जेकॾहिं किथे बम जो धमाको थींदो आहे, छा शयूं तरतीब में अची वेंदियूं आहिनि या बेतरतीब थी वेंदियूं आहिनि? जॾहिं बि धमाको थींदो आहे त शयूं बेतरतीब थी वेंदियूं आहिनि, तरतीब में कोन ईंदियूं आहिनि। अल्लाह जे पनाह जे करे धमाको थिए, ही शइ पंहिंजी जॻह ते मौजूदु रहंदी? भई कहिड़ो धमाको आहे जो 9,30,00,000 माइल धरती सिज खां परे आहे? अञा जेकॾहिं अॻिते हुजे हा, पाण सर्दी में सभु मरी वञूं, ॼमी वञूं। जेकॾहिं 9,30,00,000 खां औरते हुजे हा, पाण सड़ी रख थी वञूं। मूंखे ॿुधायो केरु जे उन धरती खे एॾे फ़ासिले ते रखियो? छा इहो इतफ़ाक़ आहे? छा इहो इतफ़ाक़ आहे जो उन ई फ़ासिले ते रखियो वियो जो ज़िंदगी मुमकिन थी? माना आहे न, क्रिएटर त आहे न, ख़ालिक त आहे न। तव्हां चओ था त सिंगल सेल्यूलर एनिमल पैदा थी वियो अचानक, भई उन में ज़िंदगी आई किथां? सुवाल तो पैदा थिए उन में लाइफ किथां आहे? तंहिंजे करे अॼु एथीस्ट बि चवनि था असां एग्नोस्टिक कयूं, बाबा असां शक में आहियूं, रब थी बि सघे थो ऐं न बि थी सघे थो। केॾो जाहिलाना अक़ीदो आहे। लेकिन मोमिन जो ठोस अक़ीदो आहे त अल्लाह ताला आहे, काइनात जो ख़ालिक आहे, मालिक आहे, राज़िक आहे, जेको काइनात जो निज़ाम हलाए थो, असां जूं दुआऊं ॿुधे थो। तव्हां केतिरा दफ़ा तजुर्बो कयो हूंदो पंहिंजी ज़िंदगी में, असां कयो आहे, बरसात न पई वसे, इम्कान बि कोन्हे, मुसलमाननि सलात ते इस्तिस्का पढ़ी ऐं फौरन बरसात शुरू थी, कॾहिं उन ई ॾींहुं, कॾहिं कुझु ॾींहं खां पोइ। केतिरा दफ़ा मौलाना हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जो तालुक़ बदीन ज़िले सां, तव्हां सभु सुञाणो था, उहो अज़ीम इंसान जे क़ुरान मजीद जो सिंधी में मंज़ूम तर्जुमो कयो आहे, इल्मी शाहकार आहे, मास्टरपीस। मौलाना हाजी अहमद मल्ला जी जेका ॿोली आहे न, शाह भिटाई खां पोइ तव्हां ॾिसो साॻी ॿोली तव्हांखे मिले। क़ुरान जो मंज़ूम तर्जुमो करणु का मामूली ॻाल्हि कोन्हे। वॾो नेक इंसान, सादो, कॾहिं कॾहिं त कपिड़ा फाटल पातल हूंदा, हेॾा इहे मुजाहिद माण्हू आहे। 1954 में बरसाति न पई वसे, माण्हू हली आया, साईं अलाह खां दुआ घुरो। वसीले जो इहो क़िस्म जाइज़ आहे कि ज़िंदा माण्हू खां दुआ कराइण। मौली साहब अशार चया, अलाह जी तौहीद ते केतिरा ई अशार आहिनि। बरसाति शुरू थी वई ऐं 8 ॾींहं हलंदी रही। वरी माण्हुनि चयोसीं अलाह खां दुआ घुरो त अलाह मींहुं वसाए। मौली साहब जो किताब ग़ालिबन आहे, गुलज़ार अहमद, उन जे अंदरि अशार मौजूदु आहिनि। वरी मौली साहब अलाह खां दुआ घुरी, ॿाॾाया, अलाह ताला बरसाति बंदि कई। अल्लाह पंहिंजे नेक बाननि जी दुआ ॿुधे थो, बल्कि गुनाहगारनि जी बि दुआ ॿुधे थो। ईअं कोन्हे सिर्फ़ु नेक, गुनाहगारनि जी बि दुआ ॿुधे थो। त बहाने जी सभ खां वॾी ज़रूरत आहे त पंहिंजे रब खे सुञाणे, पंहिंजे ख़ालिक खे सुञाणे। दुनिया में आउं इत्तफ़ाक़ सां कोन आयो आहियां, जेका ज़िंदगी गुज़ारियां पियो, पल पल जो मूंखे हिसाब ॾियणो आहे। ऐं रब जी सुञाणप जो सभ खां वॾो ज़रियो आहे अल्लाह जा सुहिणा नाला। वो महदूद टाइम आहे, वरना जो 2-2.5 कलाक जो लेक्चर थी सघे थो, ऐं चंद नालनि ते सिर्फ़ु ॻाल्हाईंदुसि। अल्लाह ताला जो हिकिड़ो नालो आहे अल गनी। तव्हां क़ुरान में केतिरनि जाइनि ते पढ़ियो। अल गनी जी माना छा आहे? जहाननि खां बेपरवाह, हू कंहिंजो मोहताज कोन्हे, कंहिंजे अॻियां लाचार ऐं बेवस कोन्हे। ॾिसो क़ुरान में फरमायाई न, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु वल गनियुल हमीद। ऐं इंसानो, तव्हीं सभु अल्लाह जे ॾाढो फ़क़ीर आहियो। सभ जा सभु पैगंबर, वली, इमाम, केर बि हुजे, मखलूक आहे, अल्लाह जे ॾाढो फ़क़ीर ऐं मोहताज आहे। तव्हांखे मिसाल ॾियां, बिल्कुलु आम फ़हम, पाण मां हर हिक खे ग़िज़ा जी ज़रूरत आहे। दुनिया में हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखारियो, डॉक्टर साहब फलाणो माण्हू चवे थो त आउं ग़िज़ा कोन वापराईंदो आहियां, मूंखे ॾेखारियो। ग़िज़ा मोहताजी जी निशानी आहे, वापराइण मोहताजी जी निशानी आहे दुनिया में को माण्हू। पर रब पंहिंजे बारे में छा फरमायो? वहुव युतइमु वला युतम। सॼी काइनात खे खाराए थो, पर उनखे खाधे जी ज़रूरत न आहे। तो सिंधी में पाको आहे, हाथी खे मण, कीड़ी खे कण।
अल्लाह थो ॾे न। कहिड़ो इंसान जेको मानी न खाए? ऐं उन खां पोइ अञा वॾी हाजतमंदी, उहा हाजतमंदी कहिड़ी आहे? जॾहिं ग़िज़ा वापराईंदो क़ज़ाए हाजत लाइ वेंदो, टॉयलेट में, वॉशरूम में, जंग जे ख़्याल सां। ख़ुदि सही बुखारी हदीस ने किताबनि में आहे, पाण सॻो राव क़ज़ाए हाजत लाइ वेंदा हुआ। हदीस लफ़्ज़ आहिनि फ़अबअद, परे थी वेंदा हुआ। छाजे करे? माण्हू जी नज़र न पवे, एतिरा हया वारा हुआ, एतिरा हया वारा के माण्हू जी नज़र न पवे, परे निकिरी वेंदा हुआ। ऐं संदर फरमान मुबारक आहे, जेकॾहिं को माण्हू ॿाहिरि किथे क़ज़ाए हाजत करे पियो, जॾहिं ज़मीन जे क़रीब थिए तॾहिं पंहिंजो कपिड़ो हटाए। इस्लाम हया जो दीन आहे न। साहबा छा था चवनि? अल्लाह जो रसूल कुंवारी न्याणी खां वधीक हया वारा हुआ, कुंवारी न्याणी खां। पर पाण सगुरा उनजे बावजूद क़ज़ाए हाजत लाइ वञनि था। ऐं क़ज़ाए हाजत हाजतमंदी जी निशानी आहे। एज़ अ डॉक्टर मूंखे ख़बर आहे, अल्लाह ताला रहम फरमाए हर मुसलमान ते। जॾहिं कार्सिनोमा ऑफ कोलान थींदो आहे, लार्ज इंटेस्टाइन जो, वॾे आंडे जो जॾहिं कैंसर थींदो आहे, त काकूस वारी जाइ बंदि थी वेंदी आहे। तो डॉक्टर छा कंदा आहिनि? कोलोस्टॉमी कंदा आहिनि। मसनूई तरीक़े सां पेट जे हिकिड़े पासे सुराख कढी उतां किरफ़्ती जो रस्तो पैदा कंदा आहिनि। उते माना हिकिड़ी थेली लॻाई वेंदी आहे जंहिंमें गंद गॾु थींदो आहे। मूंखे ॿुधाए केॾी अज़ियतनाक सूरत हाल उन मरीज़ लाइ, माइटनि जे लाइ। बदबू, सफ़ाई करण वारो माण्हू घुरिजे, उहा थेली लाहे, वरी उनखे फिटो करे ॿी लॻाए। अल्लाह अकबर, माण्हू अल्लाह जी अज़मत ते गौर त करे, केॾियूं हुनजूं नेमतूं। वॾे आंडे जो कैंसर थी वञे, तव्हां क़ज़ाए हाजत नथा करे सघो। छा सूरत हाल उन माण्हू जी हूंदी? ॿाहिरि वञी सघंदो के मजलिस में? जंहिंजे भरिसां वेहण सां तव्हांखे बदबू अचे, वीचारो गंद गॾु खणियो पियो हले। छो त उहो वीचारो मजबूर आहे, फ़क़ीर आहे, अल्लाह जे ॾाढो मुहताज आहे। पर मुंहिंजो रब इन्हनि सभिनी शयुनि खां पाक, छो त अलगनी आहे। हता के हू कंहिं पैगुंबर जा ॾो मुहताज कोन्हे। असां वटि जॾहिं माण्हू अल्लाह जे पैगुंबर जी शान बयानु कंदा आहिनि, होलम में हलिया वेंदा आहिनि। होलम माना कंहिं बि शइ खे हद खां टपाइण। पोइ बाज़ औक़ात छा चवंदा आहिनि? अल्लाह फलाणे बुज़ुर्ग या नबी जा ॾो मजबूर आहे। अल्लाह खे मञराए कमु वठनि था, मञराए रब खां कमु वठनि था। ऐं तव्हांजे साम्हूं क़ुर हदीस मां दलील पेश करियां थो, ऐं जंहिं शख़्सियत जे बारे में दलील पेश करियां थो, पाण सभिनी जो अक़ीदो आहे अल्लाह जी मख़लूक में सभ खां अफ़ज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। इन में को शक आहे? जंग उहद लॻी, अल्लाह जे नबी खे ज़ख़्म पए था। सूरह आल इमरान जे अंदरि ज़िक्र आहे, सही बुखारी में ज़िक्र आहे, मुस्नद अहमद में ज़िक्र आहे। त पाण सभिनीनि खे धक लॻा, अल्लाह जे नबी 3 काफ़िरनि जा नाला वठी मथनि लानत कई। या अल्लाह तो हारिस बिन हिशाम, सोहेल बिन अमर ऐं सफ़वान बिन उमैया, या अल्लाह तो इन्हनि ते लानत फरमा। लानत जी अभी माना आहे रहमत खां तड़ियल। इन जो बुनियादी मादो आहे रूट वर्ड लाम ऐन नून। इन में दूरी जी माना आहे, माना अल्लाह जी रहमत खां तड़ियल हुजे, अल्लाह जी रहमत खां परे हुजे। तंहिंजे करे तव्हां ॾिठो हूंदो त ॿारहाड़ी में माण्हू जॾहिं फसल तयारु थी वेंदो आहे त हिकिड़ो बूतो लॻाईंदा आहिनि, हथ जो ठहियल कपिड़े जो, जंहिंखे ॾिसी पखी भॼी वेंदा आहिनि। पखी माना उन फसल जे वेझो कोन ईंदा आहिनि, दादा फलाणो माण्हू हिते वेठल आहे। अरबी में हुनखे लईन चइबो आहे। लईन छो चइबो आहे? हुनजे लॻाइण सां पखी परे थी वेंदा आहिनि। त लानत जी माना में दूरी शामिल आहे, अल्लाह जी रहमत खां तड़ियल। हाणे प्यारे पैगंबर 3 माण्हुनि जा नाला वठी मथनि लानत कई। क़ुरान जी आयत नाज़िल थी, अॼु बि तव्हां खोले ॾिसो सूरह आल इमरान जे अंदरि अल्लाह फरमायो लैस लक मिनल अम्रि शैउन औ यतूब अलैहिम औ युअज़िबहुम फइन्नहुम ज़ालिमून। पैगंबर अल्लाह तो इन ई मामले में तोखे को बि इख्तियार कोन्हे। लैस लक मिनल अम्रि शैउन लफ़्ज़ जो तर्जुमो, इन ई मामले में तोखे को बि इख्तियार कोन्हे। रब चाहे त इन्हनि खे तबाह बर्बाद करे, अज़ाब करे, चाहे त तौबा जी तौफ़ीक़ ॾे, चाहे त मथनि अज़ाब करे, चाहे तौबा जी तौफ़ीक़ ॾे, पर नबी तोखे इख्तियार कोन्हे। ऐं नतीजो छा निकितो? मुस्नद अहमद खोले ॾिसो, 52 जिल्दनि में शेख शोएब अल अर्नऊत रहमहुल्लाह जी तहक़ीक़ कई आहे। मुस्नद अहमद जी रिवायत खे हसन चवे थो, जेका पेश करियां पियो।
टे ॼणा जिन ते अल्लाह जे नबी लानत कई, सफ़वान बिन उमैया ऐं हारिस बिन हिशाम ऐं सुहेल बिन अमर, इहे टई ॼणा मोमिन थी विया। का मामूली ॻाल्हि आहे? सोचो त सही, अल्लाह जो रसूल लानत करे पियो, मोमिन थी विया। रब ॿुधाइण चाहे थो आऊं ताक़तवर आहियां, मुंहिंजे मुक़ाबले में केरु बची नथो सघे। ऐं जॾहिं उहो क़बूल करण ते अचे थो, माकुरी जी दुआ, किबरी जी दुआ क़बूल करे वठे थो। सुनन दारकुतनी, मुस्तदरिक हाकिम, मुस्नद अहमद, हसन सनत सां सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम दौर में ॾुकार पइजी वियो। माण्हू हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। मींहं जे लाइ दुआ घुरण बि अंबिया जो तरीक़ो रहियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत रही आहे। पाण दोस्तनि खे वठी निकितो। हालांकि हिते हिकिड़ो नोट आहे, पॉइंट आहे त सैयदना सुलेमान नबी आहे, अल्लाह जो प्यारो बानू आहे, ॾुकार पइजी वियो पर दूर नथो करे सघे। हिते मुश्किल कुशाई नथो करे सघे, हाजत रवाई नथो करे सघे, बिगड़ी नथो बनाए सघे। पाण साथियुनि खे वठी हलियो। साथी पिया अचनि पिया। सुलेमान अलैहिस्सलाम ते अल्लाह जी हिकिड़ी ख़ासि महिरबानी हुई। जीतनि जूं ॿोलियूं, जानवरनि जूं ॿोलियूं, पखियुनि जूं ॿोलियूं सम्झो, मामूली ॻाल्हि कोन्हे। ॾिसो न, क़ुर खोले ॾिसो, सूरह नमल जे अंदरि पंहिंजो दरबार लॻायो वेठो आहे, त वे थो अॼां हुदूद खे कोन थो ॾिसां। हुदूद पखी हो, आहे किथे? गैर हाज़िर छो आहे? या गैर हाज़िरी जो को दलील पेश करे, वरना उनखे ज़बह करे छॾींदुसि। क़ुर में अल्लाह ताला फरमाए, तेसि ताईं अची हुदूद लथो ऐं हिकिड़ो अहिड़ो जुमिलो चयाईं जेको अहले शिरक जी पाड़ पटे छॾे थो, उनजी चेल चिॿी करे छॾे थो। अहत बेमालम तुहित बिही। ऐं सुलेमान मूं अहिड़ी ख़बर आंदी आहे जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे। अल्लाहु अकबर, फतवा लॻायो। हुदूद वहाबी हो जा चए थो, सुलेमान अहिड़ी ख़बर आंदी अथम जंहिंजी तोखे ख़बर कोन्हे। हीउ नंढड़ो पखी आहे, अक़ीदो ॾिसो न, उनखे ख़बर आहे त हर शइ जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह खे, ॿी कंहिंखे कोन्हे। हिकिड़ी क़ौम ॾिठी अथमि जंहिं ते औरत हुकुमरानी पई करे ऐं सिज खे सजदो पई करे। इहो हुदूद पखी ॻाल्हाए थो, सुलेमान अलैहिस्सलाम सम्झी वरितो। जिन कंट्रोल में आहिनि, कमकार पिया कनि। साथियुनि खे वठी निकितो आहे दुआ घुरण जे लाइ। फरआ नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़हरिहा व राफ़ियतन क़वाइमहा इला समा। मुस्नद अहमद, सुनन दारकुतनी जा लफ़्ज़ आहिनि। हिकिड़ी माकोड़ी खे परे खां ॾिठाई। अल्लाहु अकबर। तव्हां माकोड़ी ॾिठियूं हूंदियूं, ख़बर असां केतिरियूं लताड़े छॾियूं। ऐं चवंदो आहियां, असांजो ई दिमाग़ आहे न, उहो ब्रेन, इन ब्रेन ऐं दिमाग़ में हज़ारे लखे माकोड़ियूं ठही वञनि। पर जॾहिं इहो ब्रेन गुमराह थींदो आहे न, माण्हू क़बर परस्त बि थींदो आहे, दहरियो बि थींदो आहे, पाण जहिड़े इंसान जे साम्हूं बि झुकंदो आहे। पर माकोड़ी जो दिमाग़ केतिरो आहे? माइक्रोस्कोप सां शायदि नज़र अचे, खुर्दबिनी सां नज़र मुश्किल सां अचे, पर उहा मुशरिक न आहे। का माकोड़ी मुशरिक कोन्हे, का मखलूक मुशरिक कोन्हे। या इंसान थी सघे थो या जिन थी सघे थो, बाक़ी समूरी मखलूक मुवहिद आहे। हीअ नंढड़ी माकोड़ी, पर कहिड़े हाल में आहे? हदीस लफ़्ज़ आहिनि, टंगूं आसमान। हालांकि माकोड़ी हलंदी आहे, टंगूं हेठि हूंदियूं आहिनि, पुठी मथे हूंदी आहे। हिन जी पुठी ज़मीन सां खुतल ऐं टंगूं आसमान। अल्लाहु अकबर। इन में इशारो कहिड़ो आहे? इन ते गौर करियो, इन में इशारो कहिड़ो आहे? आख़िर माकोड़ी पंहिंजूं टंगूं मथे छो कयूं आहिनि? इन में इशारो आहे त नंढड़ी माकोड़ी जेका अल्लाह जी हक़ीर मखलूक आहे, उनखे मालूम आहे दुआऊं ॿुधण वारो, बिगड़ी बनाइण वारो, हाजत रवा, मुश्किल कुशा ज़मीन में दफ़न कोन्हे, अर्श ते मुस्तवी आहे, मथे आहे, अर्श ते मुस्तवी। जेके ज़मीन में दफ़न से मुश्किल कुशा कोन्हे, जेको अर्श ते मुस्तवी आहे। या इंसान जी फितरत में अल्लाह बल्कि हर मखलूक जी फितरत में अक़ीदो रखियो आहे। बरसाति जॾहिं न वसंदी आहे, असां ॿारहाड़ी में ॾिसंदा आहियूं ढगियूं ऐं मेहूं मथे ॾियारियूं। असां जॾहिं दुआ अल्लाह खां घुरंदा आहियूं, ख़ुदि ब ख़ुदि असां जूं नज़रूं मथे वेंदियूं, हथ मथे वेंदा आहियूं। कॾहिं असां हीअं त खयां, कॾहिं हीअं खयां, कॾहिं असां हथ खाॿे तरफ़ खयां, कॾहिं। बल्कि हिंदू जंहिंजो अक़ीदो आहे 33 करोड़ ख़ुदा जा पुॼारी आहिनि, 33 करोड़ जी किताबनि में लिखियलु आहे। भैरूमल आडवाणी क़दीम सिंध में लिखे थो, असांजे बुतनि जी पूॼा ख़ुदा जी जेका तादाद 33 करोड़ आहे। आरसी दत्त जो किताब आहे द हिस्ट्री ऑफ एंशंट इंडियन सिविलाइजेशन, वटि मौजूदु आहे। उन में लिखे थो, असां 330 मिलियन गॉड्स जा पुॼारी आहियूं। 330 मिलियन खे सर्व करियो, 33 करोड़।
33 करोड़ ख़ुदानि जा पुजारी। पर तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदे ॿुधंदो हिंदू बि चवंदो ऊपर वाला। तव्हां ॿुधो था न, ऊपर वाला करेगा, भाई ऊपर वाला करेगा। कॾहिं हुन चयो नीचे वाला कोन चयो। इहा शइ रब फितरत में रखी आहे। नंढी माकोड़ी टंगू आसमान में, ऐं जेका दुआ घुरे पई चवंदो आहियां, इहा माकोड़ी कंहिं जामिया जी फारिग कोन्हे, के यूनिवर्सिटी जी ग्रेजुएट कोन्हे। दुआ जा लफ़्ज़ ॾिसो, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना गिनन सुकिया। ऐं अल्लाह, असीं बि तुंहिंजी मख़लूक मां हिकु मख़लूक आहियूं। ऐं रब असांखे बि तुंहिंजे पाणी ऐं मींहं जी ज़रूरत आहे। अल्लाह अकबर। पोयां साथी बीठा आहिनि, कंहिं आवाज़ न ॿुधो न सम्झो। माकोड़ियूं हलंदियूं पयूं दीवारनि ते, अॼु ताईं पाण आवाज़ ॿुधो आहे। लेकिन तव्हां ॾिठो हूंदो, जॾहिं दीवार ते चढ़ंदियूं आहिनि, लहंदियूं आहिनि, त मुंहुं मुंहुं में मिलाईंदियूं आहिनि, हिक ॿिए खे ग्रीट कंदियूं आहिनि, हा ॻाल्हाईंदियूं आहिनि, पर पाण कोन था सम्झो। अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनी आहे, ॿोली आहे उन्हनि जी, ॻाल्हाइनि थियूं पाण में। पर सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी हुई जो उन्हनि जो आवाज़ ॿुधे पियो, सम्झे पियो। जंहिं आवाज़ ॿुधाई दुआ बि। अल्लाह अकबर। दोस्तनि छा चए, इरजिउ फ़क़त सुक़ीतुम बिदावत ग़ैरिकुम। दोस्तो मोटी हलो, तव्हां खां अॻु में अल्लाह ॿी मख़लूक जी दुआ खे क़बूल करे वरितो आहे, अञा मोटिया बरसात शुरू थी। इहा असांजो रब। भई सोचो त सही, माकुड़ी जी दुआ क़बूल करे पियो, ऐं जॾहिं क़बूल करण नथो अचे त पैगंबर जी कोन थो करे। नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग करण वारो, पुट मुशरिक थियो, पुट खे बचाए सघियो? असांखे आसरा ॾिना वेंदा, फलाणो बुज़ुर्ग बचाईंदो। हीअ त नूह अलैहिस्सलाम जीअरो आहे, पुट बि चेरो आहे, अखियुनि जे आॾो ॿुॾे पियो, नूह अलैहिस्सलाम बचाए कोन सघियो। सूरह हुद खोले ॾिसो, आहे मुशरिक, पुट बि मुशरिक आहे, ज़ाल बि मुशरिक आहे। अजीब ॻाल्हि ॾिसो, इहो दलील आहे त हिदायत पैगंबर जे हथ में कोन्हे, हिदायत अल्लाह जे हथ में। इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। पैगंबर जेके तूं घुरी हिदायत नथो ॾेई सघीं, जेके अल्लाह घुरे उनखे हिदायत ॾे। ॾिसो, पुट मुशरिक, ज़ाल मुशरिक आहे, ऐं जॾहिं अल्लाह जो अज़ाब आयो, पाणी ज़मीन मां निकितो तंदूर खे फाड़े, मथां खां तूफ़ानी बरसात। अल्लाह हुकुम कयो नूह अलैहिस्सलाम खे, ॿेड़ी ठाहे वठ। ॿेड़ी ठाहे पियो, काफ़िर सरदार लंघनि पिया ऐं ठठोलियूं पिया कनि। नूह ते पाणी आहे कोन पीअण जे लाइ, तूं ॿेड़ी पियो ठाहीं, ॿेड़ी हलंदी जावे, मज़ाक करे वठो, असांजो वारो बचण वारो। पर जॾहिं अल्लाह जो अज़ाब आयो, अल्लाह ताला हुकुम कयो, नूह हर शइ जो जोड़ो ॿेड़ी में विहा, पर मुशरिक कोन वेंदो। अल्लाह अकबर। वॾो नुक़्तो आहे, हर शइ जो जोड़ो विहा, जेका मख़लूक ते मौजूद आहे। पर पुट चयो, जॾहिं पुट खे ॾिठाई त परते बीठो आहे, या बुनैया यरकब माना वला तकुम माल काफ़िरीन। पुटड़ा अची ॿेड़ी में वे, काफ़िरनि सां गॾु न थी। जवाब ॾिनई, इसावी अला जबलिन यसमुनी मिनल मा। बाबा जबल ते चढ़ी वेंदुसि, इहो जबल मूंखे बचाए वठंदो। ऐं चवंदो आहियां त मुशरिक जो भरवसो वसीलनि ते, मोमिन जो भरवसो अल्लाह जी ज़ात ते। ॾिसो, जबल ते भरोसो कयई न। नूह अलैहिस्सलाम छा चयो, ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह। पुट जे अल्लाह जे हुकुम खां को बचाइण वारो कोन्हे, मगर जंहिं ते अल्लाह ख़ुदि रहम करे। अञा पीउ पुट पाण में ॻाल्हाइनि पिया, फहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रकीन। हिकिड़ी वॾी छोली आई, पुट खे ॿुहारे खणी वई, गर्क थी वियो। नूह अलैहिस्सलाम बचाए कोन सघियो, बल्कि पुट लाइ दुआ घुराई। अल्लाह छा चयो, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैर सालिह फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म इन्नी अइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन। अल्लाह अकबर। कुरान सूरह हुद। ऐं नूह ही तुंहिंजे अहल मञा कोन्हे, आहे तुंहिंजो पुटु। असां वटि सिंध में चर्स जा सुटा पियो हणे, भंग पियो पीए, इहो सैयद आहे। अल्लाह जा बाना निस्बत अमल सां थींदी, अक़ीदे सां थींदी आहे, ख़ाली रती निस्बत कोन्हे। वरना अबू लहब रसूल चाचो हो, वियो जहन्नम जे अंदरि। ही नूह अलैहिस्सलाम जो पुटु आहे, वियो जहन्नम जे अंदरि। ऐं होॾां फिरौन जी घरवारी आहे जन्नती, फिरौन जी घरवारी जन्नती आहे। इस्लाम अक़ीदे ईमान अमल जो जेको सुमनात एतबार कयो आहे, निस्बत जो न। अल्लाह ताला फरमाए, तुंहिंजे अहल मञा कोन्हे, अमल पिछड़ा अथसि। ऐं नूह मूंखां अहिड़ा सुवाल न कर जंहिंजी तोखे ॼाण कोन्हे, मतां जाहिलनि मां न थी वञी। फौरन अल्लाह खां माफ़ी घुरे, हेॾो वॾो पैगंबर। ॾिसो, अल्लाह दुआ क़बूल कोन कई। हुन हिकिड़ी माकुड़ जी दुआ, छो त अलगनी आहे।
अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल हलीम, माना बुर्दबार। अल्लाह अकबर, इहा अल्लाह जी वॾी अज़मत आहे। पाण वेठा आहियूं न, असां मां हर हिकु माण्हू गुनाहगार आहे, हर हिकु माण्हू। को बि ईअं न चवे त मासूम आहियां, मासूम अंबिया किराम आहे। रब जेकॾहिं असांजी पकड़ करे पहिरीं गुनाह ते को कंहिंखे मोह ॾेखारण जे क़ाबिल कोन्हे, हू डर ॾींदो आहे, मौक़ा ॾींदो आहे, मोहलत ॾींदो आहे त मन मुंहिंजो बानू तबाह करे वठे। अद हलीम माना बुर्दबार, यकदम पकड़ कोन कंदो आहे। सुनन कुबरा बैहक़ी जे अंदरि हिकिड़ो तारीख़ी वाक़ियो सही सनद सां सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ने दौरे आहे ख़िलाफ़त, हिकिड़ो चोर पकड़िजी पियो चोरी कंदे, चोरी साबित थी वई। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ने फरमायो हथ कपे छॾियोसि, चई तरसो ॻाल्हि त मुंहिंजी ॿुधो, कि ॿुधाए सही पहिरियों दफ़ो मूं चोरी कई हुई, मौक़ो त मूंखे ॾियो, आइंदा कोन कंदुसि। सैयदना उमर बिन ख़त्ताब चयो, सुनन कुबरा बैहक़ी जा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह कॾहिं बाने खे पहिरीं गुनाह ते पकड़ण जी कोन कंदो, वल हलीम आहे, मौक़ा ॾींदो आहे, मन बानू तौबा करे वठे। तो घणा गुनाह कया हूंदा, ऑटो ॾे हथ कपजी वियो, कि हाणे वठी अचोसि, हाणे सच ॻाल्हाईंदो न। हेॾे ख़बर हिते 20 दफ़ा अॻु में चोरी कई हुई, 20 दफ़ा अॻु में चोरी कई हुयमि। अल हलीम माना बुर्दबार, उहो असांजी पकड़ यकदम नथो करे, यकदम पकड़ करे हा त असां मां को हिक ॿिए खे मोह ॾेखारण जे लाइक़ु कोन रहे, असांखे मोहलत ॾींदो आहे। ऐं तव्हां तजुर्बो कयो हूंदो आहे, दुनिया में केर बि हुजे न, यकदम पकड़ कोन थींदी आहे हू। ऐं पोइ छा थींदो आहे, हिकु दफ़ो गुनाह कयो, ॿियो दफ़ो गुनाह कयो, सोचींदो फबी वियसि, टियों दफ़ो, चोथों दफ़ो सोचींदो हाणे मुंहिंजा लाइ मैदान साफ़ आहे, ॿियो ज़िना करियां, होटल जो कमरो आहे, केरु मूंखे ॾिसंदो, मुंहिंजी पंहिंजी जाइ आहे, केरु ॾिसण वारो कोन्हे। लेकिन ओचितो हिकिड़े ॾींहुं अहिड़ो एतमाम थींदो, सभु एहतियाती तदवीरूं करण जे बावजूदि पकड़जी पवंदो। हाणे उनजी माना त डर ख़तम थी वई, केतिरो बि एहतियात करे पकड़जी पवंदो, पर उहा हलीम आहे, पहिरें मौक़ा ॾे थो, यकदम पकड़ कोन थो करे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो हिकिड़ो नालो अल वदूद, क़ुरान पढ़ो, हदीस पढ़ो। अल वदूद इसम मफ़ूल बि आहे, इसम फ़ाइल बि आहे, ॿिन्ही माना आहिनि ॿिया। इसम फ़ाइल जी माना की पंहिंजे बाननि सां जेके हुन सचा बाना आहिनि, इन सां बे इंतहा महबत करे, बे इंतहा। ऐं इसम मफ़ूल की वरी जेके हुनजा बाना आहिनि, से अल्लाह सां तमामु घणी महबत कंदा। ऐं महबत जा आसार तव्हां ॾिसो, कीअं महबत थो करे पंहिंजे बाननि सां। बाज़ औक़ात नंढड़ा नंढड़ा अमल उन ते एतिरो अजर ॾींदो आहे जो माण्हू हैरान थी वेंदो, एतिरो अजर ॾींदो आहे उनजे माना त वदूद हुजण जा इहे आसार आहिनि। मिसाल सही बुखारी सही मुस्लिम हदीस आहे, हिकिड़ो माण्हू रस्तो वठी वञे पियो, पाण सोकरा फरमाइनि था, हुन कंडनि जी टारी ॾिठी रस्ते ते, हुन सोचियो त मथां कंहिं इंसान खे कंडो हुनखे लॻी वञे, तकलीफ़ पइजे, हुन कंडनि जी टारी खणी हिकिड़े पासे, फशकर अल्लाह, अल्लाह हुनजो क़दर कयो। अल्लाह अशाकिर बि आहे, शकूर बि आहे, जंहिंजी माना क़दरदान, बाने जे नंढड़े नंढड़े अमल जो क़दर करे थो। अल्लाह हुनजो क़दर कयो, ऐं छा थियो, उन अमल जे करे हुनखे जन्नत अता कयई। अल्लाह जे नबी फरमायो, फरअयतहु यतकल्लबु फिल जन्नति, हुनखे जन्नत में घुमंदे फिरंदे ॾिठो। अल वदूद आहे न, मोहबत करे थो। अञा वरो वाक़ियो, हिकिड़ी ज़िलाकार औरत बनी इसराइल जी रस्तो वठी वञे पई, सही बुखारी सही मुस्लिम, उञायल कुतो ॾिठाई, उञायल आहे, पाणी हुनखे कोन मिलियो आहे, गप खे चटे पियो, तव्हां त प्यास खे विसायां, उञ मुंहिंजी ख़तम थी, पाणी हुनखे न पियो मिले। औरत खे रहम अची वियो, छा कयईं, उन ज़माने माण्हू चमड़े जा मोज़ा पाईंदा हुआ, हिन मोज़ो लाथो, दो पटे रए में हुनखे ॿधी, खूह मञा पाणी कढी, कुते खे पियारियाई। अल्लाह उन अमल जे करे हुनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾिनी, नेकी जे रस्ते ते अची वई, जन्नती थी वई। हिकिड़े जानवर खे पाणी पियारण, उहो बि हराम ऐं नजस, रस्ते तां कंडनि जी टारी हटाए, छो तूं मोहबत करे थो न, हू तमामु घणी मोहबत करे थो पंहिंजे बाननि सां। हता कि तव्हां ॾिसो जी मोहबत केतिरे क़दर आहे, नबी साहब ने फरमायो, हिकिड़ो बानू अल्लाह जे साम्हूं क़यामत ॾींहुं ईंदो, हुन सॼी धरती गुनाहनि सां भरे छॾी हूंदी, सॼी धरती, पर हिकिड़ो गुनाह शिरक कोन कयो। पाण फरमाईंदा, अल्लाह फरमाए थो, फअतैतुक बिक़ुराबिहा मग़फ़िरह, जेतिरा गुनाह हुन कया हूंदा उनजे बराबरि बख़्शिश मग़फ़िरत सां हुन सां मुलाक़ात कंदुसि।
ॾिसो केतिरे क़दुरु मोहबत करे थो। सॼी धरती गुनाहनि सां भरियल आहे, पर शिरक कोन्हे, आहे तौहीद ते। अल्लाह उनजा गुनाह माफ़ करे उनखे जन्नत में दाख़िला ॾिए थो, छो त पंहिंजनि पाननि सां मोहबत करे थो। ऐं केतिरी मोहबत, हिकु दफ़े पाण सगोरा सफ़र में आहिनि, कैदी कुझु आंदा विया, सही बुखारी जी रिवायत आहे, उन कैदियुनि में हिकिड़ी औरत हुजे, उनजो नंढड़ो ॿार विञाइजी चुको आहे। हाणे माउ वीचारी आहे, पाण चवंदा आहिनि माउ त माउ आहे, चाहे इंसान जी हुजे जानवर जी हुजे। मूं पंहिंजी ज़िंदगी में तजुर्बा कया आहिनि। असांजे घर जे अंदरि हिकिड़ी ॿिली हुई, मूंखे यादि आहे, ऐं ॿिलियुनि सां घणी मोहबत कंदो आहियां। तक़रीबन घर जे अंदरि ॿिलियूं हूंदियूं आहिनि। सो जो नंढड़ो बच्चो मरी वियो, मूंखे यादि आहे उन जेके दाऊं कयूं, जी इंसान रहंदो आहे अहिड़े तरीक़े सां दाऊं कयूं। इन जानवरनि खे बि अहसासु आहे, इहे बि दिलि रखनि था, इन्हनि खे बि अहसासु आहे बाक़ाइदे। इहा हदीस आहे, हिकु दफ़े पाण सगोरा सफ़र में आहिनि, हिकिड़ो साहबी छा थो करे, पखी जा ॿ बचा खणी आयो, अखेरे वॼा। अल्लाह अकबर। तेसि ताईं उहा माउ जेका वीचारी आहे मथां लामारा पई ॾे, ऐं चवंदो क़ुर्बान वञे माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहिड़ी हस्ती का दुनिया में थी आहे। अरे तूं नाला वटि लेनिन जा, मार्क्स जा, बर्टन रसल जा, कंहिंजा पॉल सार्तर जा नाला वठीस, कंहिंजा बि नाला वठ, पर हिकिड़ो माण्हू मूंखे ॾेखार जेको पखियुनि ऐं जानवरनि जा हक़ बि ॿुधाए, सवाइ अल्लाह जे प्यारे पैगम्बर। इंसान जा त आहिनि, पर पखियुनि जा, जीतनि जा हक़, जानवरनि जा हक़। एतिरी हमागीर शख़्सियत करे काइनात में आई आहे। पाण ॾिसणु मां वीचारी मथां लामारा पई ॾे, सम्झी विया ॻाल्हि। पाण फरमाईंदा मन फजअ हाज़िही बिवलदिहा, इन माउ खे के ईज़ा आयो आहे बच्चे जे करे, के तकलीफ़ ॾिनी आहे माउ खे। साहबी जी मुंहुं बचा कयो, रुद्दू वलदहा इलैया, मोटी वञ जितां बच्चा खयाए थी रखी आहे। इहा मुंहिंजो प्यारो पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह। ऐं असां सिंध मञा तोता ई ख़तमु करे छॾियो, चतू वीचारा मोकिलाए विया। कुदरत हिकिड़ो फितरती हुस्न, उन्हनि खे ॾिसी दिलि पई ख़ुशि थींदी हुई। ज़ालिमनि छा कयो, 1000 ॿिलियुनि जे लाइ बचा खणी विया, विकिणी छॾिया बाज़ार जे अंदरि, उहे पिंजरनि में मरी विया। मूंखे ॿुधायो जॾहिं माउ वीचारी आई हूंदी, उन आख़िर ते सदमो केतिरो पइतो हूंदो। जॾहिं पंहिंजा बचा कोन ॾिठा हूंदा, उनखे सदमो पइतो हूंदो या न? चंद हज़ारनि जे करे तव्हां माउ खे बि ईज़ायो, हिकिड़ो कुदरती हुस्न जेको आहे तव्हां ख़तमु करे छॾियो। इहा मुंहिंजो प्यारो पैगम्बर। पाण जॾहिं ॾिसनि था थी औरत बच्चो विञाइजी वियो आहे, जेको ॿारड़ो ॾिसे हुनखे छाती सां लाहे पई। अल्लाह जो प्यारो पैगम्बर ऐं चवंदो आहियां त हिन काइनात में सभ खां अज़ीम तरीन मुअल्लिम आहे। अहिड़ो मुअल्लिम न आयो आहे, न कॾहिं ईंदो, न आयो आहे, न कॾहिं ईंदो। हिन दौर जे अंदरि जेके तालीम जा तरीक़ा असांखे ॿुधाया विया आहिनि, तव्हां पोइ ते हलो। अल्लाह जे नबी अॼु खां 1400 साल अॻु में तरीक़ा हिन खां बहितर तरीक़े सम्झायो। कॾहिं छा कंदा हुआ, बिल्कुलु सादी ॻाल्हि कंदा हुआ, कॾहिं लकीर कढंदा हुआ ज़मीन ते, कॾहिं कंहिं साहबी जे कुल्हे मां जले सम्झाईंदा हुआ, कॾहिं गुजारत ॾींदा हुआ, कॾहिं सुवाल कंदा हुआ। ॾिसो न, उस्ताद डायरेक्ट में चई सघे थो, पर सुवाल कंदा हुआ, गुजारत ॾींदा हुआ। उनमें छा थींदो आहे, ब्रेन स्टॉर्मिंग। तव्हांजो दिमाग़ कमु करणु शुरू कंदो, मौक़ो ॾिबो आहे दिमाग़ खे पंहिंजो फंक्शन करे, तव्हांजो दिमाग़ कमु कंदो न। त मूंखां सुवाल कयो वियो आहे त सोचियां त कहिड़ो जवाबु आहे। जे अल्लाह जे नबी हिकु दफ़े साहबा वेठा, पाण फरमाए त उहो कहिड़ो वण आहे जेको मोमिन वांगुरु आहे। वण आहे पर मोमिन वांगुरु, जंहिंजा पता कोन था किरनि, छणनि कोन था, छणनि ई कोन था। कहिड़ो वण आहे, हमेशह फ़ाइदो ॾिए थो। साहबा किराम परते निकिरी विया, सभु को वञे पियो, जेके परे परे जेके वादियुनि में जंग में जेके वण हूंदा आहिनि, तिन जा नाला पिया वठनि। अब्दुल्ला बिन उमर चवे थो, मुंहिंजे दिमाग़ में जवाबु अची वियो त आहे खजी जो वण। तंहिंजे करे उलमा चवंदा आहिनि, बाज़ औक़ात जवाबु वेझो हूंदो आहे, हल वेझो हूंदो आहे, सोल्यूशन क़रीब हूंदी आहे, तव्हीं परे पिया ॻोल्हींदा आहियो। बाज़ औक़ात जवाबु वेझो हूंदो आहे, तव्हीं परे पिया ॻोल्हींदा आहियो। साहबा परे निकिरी विया। अब्दुल्ला बिन उमर चवे थो, न, मूंखे जवाबु दिमाग़ में अची वियो, खजी जो वण आहे, पर ॿुधाए में कोन वॾा वॾा साहब आहिनि, उहे छा महसूसु कंदा। त असां जवाबु कोन ॾेई सघियासीं। ऐं अब्दुल्ला बिन उमर नंढड़ो छोकिरो जवाबु ॾेई वियो। शाम जो बाबा खे ॿुधायूं, बाबा जवाबु मूंखे मालूम हो। सईदना उमर चयो, अल्लाह जा बाना, जेकॾहिं जवाबु ॾींहुं आहे त इहा शइ मूंखे फलाणा फलाणा जेके ॻुठ आहिनि उनखां क़ीमती, उनखां बहितर। त उमर जे पुटु जवाबु ॾिनो। पोइ ॿिए ॾींहुं रसूल ते फरमायो, इन मां मुराद, उन ॾींहुं ॿुधाए फरमायो, इन मां मुराद खजी जो वण आहे। ॾिसो न, खजी जो वण तव्हां ॾिठो हूंदो, केतिरो पुराणो थी वञे, पन कोन किरंदा आहिनि, पन बीठल हूंदा आहिनि। जेकॾहिं साओ आहे, छांव में वेही सघो था, खजियूं इस्तेमालु करे सघो था।
आहिनि अवां सऊदी अरब जे अंदरि त माशाअल्लाह कारोबार अरबे रुपयनि जो आहे। उन जूं खखड़ियूं तव्हां वापराए सघो था, उन जे उन जेके पन आहिनि तिन मां छित ठाहे सघो था, थोरो वढे उनखे इस्तेमालु करे सघो था। थोरो वढण माना मरी वियो, मरण खां पोइ उनखे इस्तेमालु करियो पिया, माना सरासर खची जो वण फ़ाइदेमंद आहे। अलाह जे नबी सम्झायो, हिते पाण सगुरनि फरमायो साहबा खे सॾे ॾांहुं अचो, जॾहिं आया पाण फरमायो हीअ जेका माउ आहे संदसि बचो विञाइजी वियो आहे, हर ॿार खे पंहिंजी छाती सां लाहे पई, मूंखे ॿुधायो जेकॾहिं हिनखे संदसि ॿार मिली वञे उनखे बाहि में उछलाईंदी? साहबा जो अलाह जो रसूल कीअं? मुमकिन ई कोन्हे। जेका माउ वीचारी तड़पे पई विञायल ॿार जे लाइ, उहा उनखे उछलाईंदी कीअं? ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कई हूंदी, माशाअल्लाह तव्हां बि तजुर्बेकार माण्हू आहियो, जेकॾहिं कंहिंजो औलाद गुज़ारे वञे न, रोई माण्हू वरी सब्र अची वेंदो, नेठि सब्र अची वेंदो आहे। पर जेकॾहिं कंहिंजो बचिड़ो विञाइजी वञे, मां सॼी ज़िंदगी तड़पंदी आहे। अलाह थो ॼाणे मुंहिंजे बचिड़े निंड बि कई हूंदी, किथे हूंदो, खाधो बि हुनखे मिलियो हूंदो या न, घर या बिस्तरो मिलियो हूंदो या न, ख़बर जीअरो बि हूंदो या न। सॼी ज़िंदगी मां वीचारी तड़पंदी रहंदी आहे जेकॾहिं ॿार विञाइजी वञे। जेकॾहिं गुज़ारे वञे कुझु अरसे खां पोइ सब्र अची वेंदो आहे। त ही सभिनी खे छाती सां लाहे पई। अलाह जे नबी फरमायो, ही औरत ॾिसो था पंहिंजे ॿार सां मोहबत करे थी, बाहि में कोन उछलाईंदी। अल्लाह अरहमो बिइबादिही मिन हाज़िही अला वलदिहा। जेतिरी औरत खे बचनि सां मोहबत आहे, बचे सां, अल्लाह खे कई दर्जा इन खां वधीक मोहबत पंहिंजे पालनि सां। असीं ग़लति मिसाल ॾींदा आहियूं त अल्लाह 70 माइरुनि जेतिरो प्यार करे थो, न, कॾहिं इहो मिसाल न ॾिजो। 70 माइरूं छा 7 अरब खरब गॾु थी वञनि, अल्लाह जी रहमत जो मुक़ाबिलो नथियूं करे सघनि। उनजी रहमत जी हद ई कान्हे, हद ई न आहे, एतिरो महिरबान आहे। असां माउ जो मिसाल पेश करे ई नथा सघूं रब्बुल आलमीन जे लाइ, छो त हू अल वदूद आहे। अल्लाह ताला जो हिकिड़ो नालो ॿियो बि आहे, अल्लाहु अकबर। अल्लाह ताला अल मुसव्विर आहे, अल्लाहु अकबर। ओ वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशाअ। उहो अल्लाह ई आहे जेको माउ जे रहमनि में पेटनि में तव्हां जूं सूरतूं जोड़े थो। ऐं तव्हां कॾहिं गौर त करियो, पाण वञूं था पासपोर्ट ऑफिस, शनाख्ती कार्ड ऑफिस, असां खां आङुरियुनि जा निशान वरिता वञनि था, आङूठे जा, आङुरियुनि जा। अॼु दुनिया जी आबादी अंदाज़न 8 अरब आहे। कॾहिं गौर करियो, 8 अरब माण्हू बीहारे हुन खां निशान वठो, थंब इम्प्रेशन, के हिकिड़े जो ॿिए सां मुशाबत थींदो? दुनिया में को मुसविर आहे? अहिड़ो मुसविर मूंखे ॾेखारियो साईं, वॾे खां वॾो मुसविर वठी अचो, कमरे में विहारियोसि, कलम बि ॾियोसि, पेपर बि ॾियो, ऐं पोइ चयोसि त तस्वीरूं ठाहे। ऐं यकीन सां चवां थो 5-7 हज़ार ठाहिण खां पोइ चवंदा त हाणे मां दिमाग़ कमु कोन थो करे, हाणे मुहांडा नवां मुंहिंजे दिमाग़ में अचनि ई कोन था, हाणे दिमाग़ मुंहिंजो कम ई कोन थो करे, कहिड़ी तस्वीर ठाहियां। पर दुनिया जी 8 अरब आबादी, कंहिंजो चहिरो कंहिंसां मिले थो? हर कंहिंजो आवाज़ अलॻि, आदतूं अलॻि, चहिरो अलॻि, ही आङुरियुनि जा निशान अलॻि। हिन हेतिरे अंगूठे जे अंदरि हेॾी कारीगरी कोई इंसान करे सघे थो? सोचो त सही, हिन हेतिरे अंगूठे में एॾी कारीगरी जो 8 अरब माण्हुनि जा निशान हिक ॿिए जे मुशाबा न हुजनि। पोइ हिकिड़ो मुसविर त मूंखे ॾेखारियो दुनिया में। अल्लाह अञा दहरियो चवे थो त काइनात ओचितो पैदा थी, इत्तफ़ाक़ सां पैदा थी आहे। अल्लाह ताला जो हिकिड़ो ॿियो नालो बि आहे, अल्लाहु अकबर। उहो आहे अल गफूर ऐं अल गफ़ार, 2 नाला आहिनि, पर रूट वर्ड हिकिड़ो आहे, गफ़र। गफ़र जी माना आहे कंहिं शइ खे ढकणु ऐं लिकाइणु। अरबी में चवंदा आहिनि गफ़र अल मता फिल विआ, फलाणे माण्हू पंहिंजे सामान खे बर्तन में लिकाए छॾियो, माना उनजे अंदरि 2 मानाऊं आहिनि, लिकाइण ऐं ढकणु। अल्लाह ताला केॾो महिरबान आहे। ॾिसो करे गौर त करियो, हू असांजा गुनाह माफ़ त करे थो, पर ढके बि थो। दुनिया में ईअं थींदो आहे, तव्हां मूंखे ईज़ायो, मूं तव्हांखे ईज़ायो, पाण माफ़ी ॾेई छॾींदा आहियूं, पर पोइ उनजो ॾोहो आउट बि करे छॾींदा आहियूं, गुनाह ॿुधाए बि छॾींदा आहियूं। पोइ फलाणे मूंखे ईज़ायो, पर यार माफ़ी ॾेई छॾियो, मूंखे ईज़ायाई पर अदा करणु माफ़ी ॾेई छॾियो, गुनाह उनजो ज़िक्र करे छॾींदासीं। पर मुंहिंजो रब केॾो असीम आहे, हू माफ़ी त ॾे थो, पर वरी ढके बि थो। सिर्फ़ु ढके नथो, वरी मोहबत बि करे थो। दुनिया में को आहे माफ़ कंदो पर मोहबत कोन कंदो, अदा अला करणु तोखे माफ़ कयो। ॾिसो रसूलुल्लाह से मिसाल आहे, संदन चाचे हमज़ा रज़ी अल्लाह खे शहीद कयो वाशी बिन हर्ब, जेको तमामु भाले हणण में माहिर, उनखे किराए ते खयो वियो, काफ़िरनि खयो, जंग औद में अहिड़ो भालो हयाई जो आर पार थी।
सैयदना हमज़ा रज़ी अल्लाह शहीद थी वञे। अल्लाह जे नबी हाणे जे माण्हू चाचे खे शहीद कयो हुजे ऐं ॿी ॻाल्हि थञ शरीक भाउ बि हो। हमज़ा रज़ी अल्लाह जो चाचो बि आहे ऐं थञ शरीक अल्लाह जे नबी जो भाउ बि आहे। हाणे हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो, वहशी हली आयो अल्लाह जे नबी वटि माफ़ी घुरण जे लाइ, मुस्लमान थियण जे लाइ। ॾिसो न, वरी आज़माइश आहे। चाचे जो कातिल आयो आहे माफ़ी घुरण, मुस्लमान थियण। नबी सास में इस्लाम क़बूल कयो, पर पाण फरमायूं हाणे पंहिंजो चहिरो मूंखां ग़ाइबु करे छॾिजां, पंहिंजो चहिरो मूंखां ग़ाइबु करे छॾिजां। तूं मुंहिंजे साम्हूं ईंदे मुंहिंजो चाचो यादि अची वेंदो। पर क़ुर्बान वञे माण्हू पंहिंजे परवरदिगार, ग़लती कर माफ़ी वठि, हाणे तोसां मोहबत बि करे थो, मोहबत बि करे थो। गुनाहनि जूं भरियूं खणी आ, अच अल्लाह जे घर में या पंहिंजे ई घर में राति जो रोई, तेरी दुनिया सुती पई हुजे, बाॾाए अखियुनि मञा ॻोढ़ा वाए, ये तुंहिंजूं गुनाहनि जूं भरियूं जेके रहमत में तब्दील थी वञे। अल्लाह रहमत में तब्दील करे छॾी, छो त अल गफ़ूर बि अल गफ़ार बि आहे। उन मां थोरो फ़र्क़ु कयो आहे। अल गफ़ूर जी माना छा आहे? गुनाह केतिरा बि तादाद में हुजनि, पर सची तौबा करे अल्लाह माफ़ बि करे थो, ढके बि। ऐं अल गफ़ार जी माना आहे गुनाह केतिरा बि वॾा हुजनि, माफ़ बि करे थो, ढके बि थो, छो त अल गफ़ूर आहे, अल गफ़ार आहे। माण्हू अल्लाह जे नालनि ते गौर कंदो वेंदो, ॾिसो मोहबत दिलि में पैदा थींदी वेंदी। हू अल शकूर बि आहे ऐं शाकिर बि आहे। शकूर बि आहे, शाकिर बि आहे, ॿिन्ही जो मादो हिकिड़ो आहे। अरबी में चवंदा आहिनि शकर ते नाकतो, ॾाची जा थण खीर सां भरिजी विया, ॾाची जा थण खीर सां भरिजी विया। इब्न फारिस लिखे थो मौजिम मकायुस लुगा जे अंदरि त शकर जी बुनियादी माना जे अंदरि आहे कंहिं शइ जो ज़्यादा हुजणु ऐं इज़हार करणु, ॿ माना आहिनि। कंहिं शइ जो ज़्यादा हुजणु माना ॾाची जा थण भरिजी विया खीर सां, माना खीर ज़्यादा थी वियो ऐं ज़ाहिर बि थी वियो, इज़हार बि थियो। हाणे अल्लाह ताला शाकिर बि आहे, शकूर बि आहे। हू बहाने जॾहिं नेकी जो अमल कंदो आहे त अल्लाह क़दर करे, अल्लाह ज़ाया कोन कंदो आहे। अल्लाह उनजो नेकी जो अमल उनजो क़दर कंदो आहे। ऐं क़दर कीअं थो करे? नबी साहब ने फरमायो, हिकिड़ो बानू राति जो आयो बिस्तरे ते, हाणे उनजी नियत आहे त मूंखे तहज्जुद नमाज़ पढ़णी आहे, सची नियत उन कई आहे। अल्लाह जी कुदरत, उनजी अखि लॻी वई, फजर जो टाइम थी वियो, तहज्जुद न पढ़ी सघियो, अल्लाह उनखे तहज्जुद जो सवाब ॾिनो। सोचो तो सही, केॾो माना क़दरदान, पढ़ियो कोन्हे पर सिर्फ़ु नियत आहे। पाण सुगरा फरमाईंदा, हिकिड़ो माण्हू अल्लाह खां सची दिलि सां दुआ घुरे थो, शहादत जो मौत मिले मूंखे, नियत उनजी सची आहे, मुंहिंजा रब मूंखे शहादत जो मौत मिले। पाण सुगरा फरमाइनि त शहीद त कोन थियो, बिस्तरे ते फौत थियो, अल्लाह उनखे शहादत जो मर्तबो था करे। हू क़दरदान आहे, शकूर आहे। शकूर उनजे अंदरि मुबारक जो सीगो आहे, हू इसम फाइल आहे, शाकिर, क़दरदान आहे। माण्हू जेको नेकी जो अमल करे थो, अल्लाह जो क़दर करे। बल्कि बाद औकात ॿुधाईंदो हलां, छा मुंहिंजो रब अज़ीम आहे, कुफरिया कलिमात निकिरी वञनि, कुफरिया कलिमात, पर नियत न हुजे पकड़ कोन थो करे, तव्हां हैरान थी वञो। सही बुखारी जी रिवायत पाण सुगरा फरमाइनि था, हिकिड़ो माण्हू उठ ते सुवार आहे, उन उठ ते खाधो बि अथसि, पाणी बि आहे, ऐं बयाबान ऋण ऐं रेगिस्तान मां वञे पियो। तव्हां ख़बर आहे त ऋण में या बयाबान में न पाणी न का शइ हूंदी आहे, वञे पियो सफ़र पियो करे, ओचितो हिकु जॻह ते तरसी पियो, थकिजी पियो, ऐं वञी ज़मीन ते लेटे थो, अखि लॻी वई, निंड अची वई, अखि खुली ॾिसे त उठ ग़ाइब। हिन तलाश कयो, उठ कोन मिलियो। हाणे मूंखे ॿुधायो, बयाबान हुजे, अकेलो माण्हू, पाणी ऐं खाधो बि ग़ाइब थी वञे, माना सौ सिधो मौत, 100 सैकड़ो मौत। ही वीचारो मायूस थी अची लेटियो, अल्लाह जी कुदरत, ॿिए दफ़े अखि लॻी वई। पाण छोकिरा फरमाइनि था, उन खां पोइ अखि खुली ॾिसे त उठ साम्हूं बीठो आहे, ऐं ख़ाली बीठो कोन्हे, पाणी बि आहे, खाधो बि आहे। अख़्ता मिन शिद्दतिल फरह, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, तमामु घणी ख़ुशी जे करे ग़लती करे वेठो। हिकिड़े माण्हू खे रिपोर्ट में मिले त तुंहिंजे अंदरि कैंसर जिस्म में थी चुको आहे, कैंसर माना, ऐं आहे बि आख़िरी स्टेज में। मूंखे ॿुधाइण जी हालत कहिड़ी थी आहे, इंसान जो आम अहिड़ो हुजे डिॼंदो मौत खां, पर वरी ॿी रिपोर्ट अचे त भई तो आहे कैंसर, कुझु बि कोन, ख़ुशि थींदो या कोन थींदो?
इहा ॻाल्हि ई ग़लति आहे। हाणे हिनखे ओचितो जॾहिं इहा उठ नज़र आयो, पाणी बि मौजूदु आहे, खाधो, हिन ख़ुशी विचां ग़लती कई, ऐं ग़लती बि ख़तरनाक, या अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक, ऐं अल्लाह तूं मुंहिंजो बानू ई, आउं तुंहिंजो रब आहियां, आउं तुंहिंजो रब आहियां। ऐं पुछां थो, इहो जुमिलो दिलि सां चवे काफ़िर आहे या कोन्हे? काफ़िर। जेकॾहिं जुमिले में नियत अची वञे काफ़िर आहे, कुफर आहे कुदरो, पर हुन वीचारे चवण छा थी चाहियो? अल्लाहुम्मा अंत रब्बुक व अना अब्दी, मुंहिंजा रब तूं, अंत रब्बी व अना अब्दुक, अल्लाहुम्मा अंत रब्बी, ऐं अल्लाह तूं मुंहिंजो रब आहीं, व अना अब्दुक, आउं तुंहिंजो बानू आहियां। अल्लाहु अकबर, लफ़्ज़ इहे चवण पियो चाहे, पर ज़बान मां कहिड़ा निकिता त तूं मुंहिंजो बानू आहीं, आउं तुंहिंजो रब आहियां। नबी साहब फरमाए अल्लाह जी पकड़ कोन कई, अल्लाह पकड़ कोन कई, छो त अल्फाज़ सां गॾु नियत शामिल कोन्हे। केॾो महिरबानी, केॾो महिरबानी आहे। बल्कि ॿुधाईंदो न, आख़िरी वाक़ियो कलाक थिए पियो, सही बुखारी जी रवायत, हिकिड़े माण्हू 99 क़त्ल कया बनी इसराइल में। असां मां के माण्हू आहिनि, कॾहिं कॾहिं सोचींदा आहिनि यार हाणे एतिरा गुनाहगार आहियूं, अल्लाह माफ़ी कोन ॾींदो, पोइ कॾहिं कॾहिं ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि, मुला बि जेके मायूस करे छॾींदा आहिनि, ऐं वीचारो ज़िंदगी खां मायूस थी वेंदो आहे। पर यादि रखी छॾियो, माण्हू कॾहिं अल्लाह जी रहमत खां मायूस न थिए, चाहे केतिरो बि गुनाहगार हो। वरी बि हुनखे ॿुधायो तुंहिंजो रब महिरबानी आहे, सची तौबा कर। त हिन माण्हू 99 क़त्ल कया, अहसासु थियो, इंसानी अहसासु कंहिं बि टाइम ते थी सघे थो। हली आयो हिकिड़े राहिब वटि, राहिब चइबो आहे इबादत गुज़ार। ॾिसो हिकिड़ो इबादत गुज़ार आहे, पर इल्मु कोन्हे, वॾो ख़तरो आहे त ग़लति फतवा ॾेई नुक़सानु करे सघे थो। ऐं हिन माण्हू इहो साॻियो कमु कयो, इबादत गुज़ार त आहे पर इल्मु कोन्हे। तंहिंजे करे सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो क़ौल आहे, मन अमिल अला गैर इल्मिन कान मा युफ़्सिदु अक्सर मिम्मा युस्लिह। जेको माण्हू इल्म खां सवाइ अमल कंदो, सो इस्लाह जे बजाए फ़साद घणो पैदा कंदो। हिन बि फ़साद पैदा कयो, ही बाबा तुंहिंजे लाइ तौबा जी गुंजाइश ई कोन्हे। हिन में ॾिठो एक गुनाह और सही, ठका करे सेंचुरी मुकमल। हाणे जॾहिं 99 100 थी वञनि, फ़र्क़ु कहिड़ो थींदो? भले सेंचुरी पूरी थिए, 100 करे छॾियईं। पर कंहिं मूंखे ॿुधाए त ॻाल्हि ॿुधो, उहो फलाणे ॻोठ में हिकिड़ो आलिम वेठो आहे, इहो आहे फ़र्क़ु आबिद ऐं आलिम जो, उन वटि वञ। तंहिंजे करे इमाम सईद बिन जुबैर जो क़ौल आहे त अलामतो हलाकिन नास, माण्हुनि जी तबाही जी निशानी इहा आहे, इज़ा हलक उलमाओ, अलामतो हलाकिन नास, माण्हुनि जी तबाही जी अलामत कहिड़ी आहे? इज़ा हलक उलमाओ, जॾहिं उन उलमा गुज़ारे वञे। उलमा गुज़ारिया माना त मैदान ख़ाली थी वियो, तबाही अची वई। तंहिंजे करे वियो आलिम वटि, आलिम जे बाबा अल्लाह जी रहमत खां मायूस न थी, गुंजाइश आहे, सची तौबा कर। हिन सची तौबा कई, पर हिकिड़ो मशवरो ॾियां थो, हाणे इन ई ॻोठ खे छॾे हू फलाणो जेको ॻोठ आहे जिते नेकोकार माण्हू रहनि था, उते हलियो वञे, बाक़ी ज़िंदगी उते वञी गुज़ार। अल्लाह जो रहमत हुजनि मुहद्दिसीन किराम ते, उन्हनि चयो आहे त ॾिसो इन में बि हिकमत आहे, माहौल जो असरु थिए थो। उन आलिम छा चयो? बाक़ी ज़िंदगी हिते न गुज़ार, उहो फलाणो ॻोठ जिते जा रहवासी दीनदार आहिनि, ऐं दीनदार माहौल जे अंदरि ज़िंदगी गुज़ारणु आसान आहे। त सऊदी अरब में वेठा आहियो, अल्हम्दुलिल्लाह केतिरियूं ख़ूबियूं आहिनि, केतिरियूं ख़ूबियूं आहिनि। हिते ॾोहारी डिॼे थो, असां बेख़ौफ़ आहे, हिते कंहिं जुरत ईअं कोन थी थिए। हाणे तूं उन ॻोठ में वञी ज़िंदगी गुज़ार। ही रवानो थियो उन ॻोठ जे तरफ़, अधु रस्ते ते पहुतो त मौत जो टाइम अची वियो। मलाइका या रूह कब्ज़ करण वारा, रहमत वारा हुजनि अज़ाब वारा हुजनि, उन्हनि जो तकरार थियो, रूह कब्ज़ केरु करे? केरु रूह कब्ज़ करे? रहमत वारा जो तौबा करे वञे पियो, या अज़ाब वारा छो त 100 क़त्ल कयई? अल्लाह ॿिए मलाइके मोकिलियो, उन चयो फ़ैसिलो हीअं था करियूं, हाणे फ़ासिलो तव्हां मापियो, जेकॾहिं पंहिंजे ॻोठ खां ज़्यादा फ़ासिलो तय करे वियो आहे त रहमत जा मलाइक रूह कब्ज़ कनि, ऐं जेकॾहिं घटि फ़ासिलो तय कयो अथसि त अज़ाब जा मलाइक रूह कब्ज़ कनि। जॾहिं फ़ासिलो मापियो वियो, हिकु ग्रांट, हिकु ॿाड़ी, ज़्यादा फ़ासिलो तय करे वियो ॻोठ, पर रहमत ते मलाइकनि रूह कब्ज़ कयो। भई अंदाज़ो लॻे असांजो रब केॾो महिरबानी। सिर्फ़ु माण्हू अल्लाह जे नालनि ते गौर कंदो वञे न, कॾहिं मायूस कोन थींदो, कॾहिं शिरक न कंदो। जंहिं रब जूं हेॾियूं माना सिफ़तूं हुजनि, बेशुमार सिफ़तूं, बेशुमार नाला, माण्हू गौर करे वेही सोचियो असांखे ॿिए दर ते वञण जी ज़रूरत आहे? अहिड़ो को अल्लाह जहिड़ो आहे? लैस कमिस्लिही शयुन, उन जहिड़ी का शइ कोन्हे। अल्लाह, तंहिंजे करे दोस्तो, इहे चंद ॻाल्हियूं हुयूं, अल्लाह ताला खां दुआ घुरूं था
अल्लाह ताला असांखे सभु खां पहिरें पंहिंजे रब जी मार्फत नसीब फरमाए, असांखे तौहीद ते क़ाइमु रखे। यकीन ॼाणो अल्लाह, ऐं वेठो आहियां हिते, तौहीद आहे न सभु कुझु आहे। तौहीद वही अली अल्लाह जो कसम कुझु बि कोन्हे, भले निमाज़ हुजनि, रोज़ा, हज, जिहाद, ज़कात, कुझु फ़ाइदो कोन थींदो, सिधो वेंदो जहन्नम जे अंदरि। तौहीद में कॾहिं कमज़ोरी न आहे ॾेखारे, उन में माण्हू ठोस हुजे। बाक़ी इंसान हुजण जे नाते ग़लतियूं थी वयूं, अल्लाह माफ़ करण वारो, ॼाणी वाणी करे इरादत न करे, पर इंसान हुजण जे नाते थी सघनि थियूं, अल्लाह माफ़ करण वारो आहे। लेकिन शिरक जे मामले में शरीयत का नरमी कोन कई, उन लाइ माफ़ी आहे कोन। तंहिंजे करे असां पंहिंजी तक़रीरनि में इन करे ज़्यादा ज़ोर ॾींदा आहियूं त शिरक खां अल्लाह जा वानो बचो, तौहीद खे अपनायो, पंहिंजे रब खे तव्हां सुञाणी वियो न, अल्लाह तव्हांजे दिलि खे उहो करार अता कंदो जो दुनियादारनि जो तसवर बि नथा करे सघनि, सोचे बि नथा सघनि, उहो तव्हांखे सुकून मिलंदो। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर चवंदो हो न, असां जंहिं सुकून में आहियूं, जेकॾहिं बादशाह खे उन औलाद खे मिली मालूम थी वञे त तलवारूं खणी असां ते काहे अचनि, उहो सुकून खसण जे लाइ असांखे मिली वञे, असांखे रब उहो सुकून ॾिनो आहे। ऐं उनजो बुनियाद आहे अल्लाह जी तौहीद। अल्लाह ताला कंदो आहे रब्बुल आलमीन जेसि ताईं दुनिया में रखे तौहीद ते ज़िंदा रखे, जॾहिं असांजो मौत अचे तौहीद ते अचे। अल्लाह ताला तव्हांजे इदारे खे क़ाइमु रखे, आबाद रखे। जेके दोस्त हिन में जाकोड़ कनि पिया, महिनतूं कनि पिया, अल्लाह उहे महिनतूं क़बूल फरमाए। जेके असांजा दोस्त बीमार आहिनि, अल्लाह उन्हनि शिफ़ा कामिला अता फरमाए। जिन जे परेशानियूं आहिनि, अल्लाह परेशानियूं दूर फरमाए। ऐं जिन जे रोज़गार जी कमी आहे या वीचारा बेरोज़गार आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे रोज़गार में बरकतूं फरमाए, असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।